असां शेयर कंदासीं। आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा जी सदारत हेठ कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस थी आहे। ISPR तरफ़ां जारी कयल पधिराईअ मूजिबि कॉन्फ्रेंस में मुल्की सरहदुनि ऐं सिक्योरिटी सूरत-हाल ते वीचारियो वियो। ISPR जो चवणु आहे त आर्मी चीफ पारां बरसात ऐं ॿोड़ जी सूरत-हाल में फॉर्मेशन जे रिलीफ ऑपरेशन तोड़े दहशतगर्दी ख़िलाफ़ जारी ऑपरेशन में कामयाबियुनि जी वाखाण कई वई आहे। जिन नाज़रीन असां गॾु जॉइन कयो आहे, ब्रेकिंग न्यूज़ आहे, तव्हां सां शेयर कयूं पिया। आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा जी सदारत हेठ कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस थी आहे। ISPR जो चवणु आहे त आर्मी चीफ ऑपरेशन दौरान जान जो नज़रानो ॾींदड़ अमलदारनि तोड़े जवाननि जी क़ुर्बानीनि जी वाखाण कई आहे ऐं खेनि भेटा पिणु पेश कई आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ आहे, तव्हां सां शेयर कयूं पिया। आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा जी सदारत हेठ कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस थी आहे।